पीटीआई बानी जी भेण अलीमा खान चयो आहे त वीडियो लिंक ट्रायल चई धोखे सां हाज़िरी लॻाई वई, बानी हाणे पेश न थींदो। अदालत में पेशी जे मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि खे अलीमा खान ॿुधायो त पीटीआई बानी जो चवणु आहे त हुनखे ग़लत बयाने सां हिक कमरे में वठी वञी वीडियो लिंक में संदसि हाज़िरी लॻाई वई। वीडियो लिंक में 3 भेरा पेश कयो वियो, मूंखे आवाज़ न आयो त छा थी रहियो आहे। बानी जो चवणु आहे त हाणे हू पंहिंजे सेल खां बिल्कुल भी ॿाहिरि न निकिरंदो। ही वीडियो लिंक ज़रिए पेश थींदो उहो गैर कानूनी ट्रायल आहे, जंहिंमें वकीलनि खां बग़ैर पेश न थींदुसि। अलीमा खान चयो त पीटीआई बानी कढियल जेल खां ॿिए हंधि मुंतक़िल करण जी ख़बर बाबति असांखे का बि ॼाण नाहे, न असांखे ॿुधायो वियो आहे त न ई वरी असांजे वकीलनि खे ख़बर आहे। पीपल्स पार्टी ऐं पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ विच में शिकताण वधी वई। पीपल्स पार्टी वज़ीर आज़म खे मरियम नवाज़ जे तकरारी बयाननि जी दांह ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। ज़रनि मूजिबि वज़ीर आज़म जे लंडन यात्रा बाद पीपी क़यादत शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कंदी। मरियम नवाज़ ऐं नून लीग जे वज़ीरनि जा बीआईएसपी ते तनक़ीदी वारा बयान वज़ीर आज़म ॾांहुं रखिया वेंदा। ज़रनि मूजिबि पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ आहे त हुननि बोर्ड मुतासिरनि लाइ इमदाद जो मुतालबो वफ़ा खां कयो। पंजाब सरकार जो इन सां को बि वास्तो नाहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी कारकर्दगी खां ॾिनल पीपल्स पार्टी जूं वायूं बताल हाणे शिकायतूं बि शुरू करे छॾियूं। साबित थियो त पीपल्स पार्टी खे मरियम नवाज़ जी कारकर्दगी खां ख़ौफ़ आहे। पंजाब जी सुषमा वज़ीर उज़मा बुखारी जो पीपल्स पार्टीअ ते वधीक हिकु ॿियो वार। निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे उज़मा बुखारी चयो त जेकॾहिं एतादी ढंग जो मशवरो ॾियनि त अमल दरामद कंदासीं, पर हुननि त बोर्ड ते सियासत कई। असां पर ॾींहुं इमदाद नथा वठूं, ज़बरदस्ती छो करे रहिया आहिनि। इंतिज़ामी मामलनि में कंहिं सूबे जी मुदाख़लत ऐं सियासत करणु मुनासिब नाहे। ज़रूरी न आहे त बोर्ड मुतासिर बीआईएसपी में रजिस्टर्ड थियनि। सिंध में बोर्ड आई आहे त असां को बि सियासी बयान न ॾिनो। पीपल्स पार्टी खे वज़ीर आला मरियम नवाज़ जी कारकर्दगी खां ख़ौफ़ थिए थो त परफॉर्मेंस जो मुक़ाबिलो करे इल्ज़ाम तराशी न करे। सिक्योरिटी फोर्सेस कोयटिया जे इलाइक़े गज़ाबंद में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब गॾियल ऑपरेशन कंदे 10 दहशतगर्दनि खे मारे छॾियो। ज़रनि मूजिबि गॾियल इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते कयो वियो। गज़ाबंद जे जाबलू पट्टी में दहशतगर्दनि जे थाक ते हमिलो। फायरिंग जी ॾेवट में सिक्योरिटी फोर्सेस 10 दहशतगर्दनि खे जनम भेड़ो करे छॾियो। फायरिंग में सिक्योरिटी फोर्सेस जा 2 अहलकार बि ज़ख़्मी मारिजी वियल। दहशतगर्दनि वटि हथियार ऐं गोला बारूद अथि। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा मुल्क में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध, महांगाई सटियल अवाम खां दाऊं कढी छॾियूं। हुकूमती कदम जबरी फ़ैसिलो करार। गुज़िरियल राति हुकूमत महांगाई सटियल अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया 7 पैसा फ़ी लीटर वाध फ़ी लीटर 268 रुपया 68 पैसा थी वियो। डीज़ल जो फ़ी लीटर अघु 4 रुपया 4 पैसा महांगो थियण खां पोइ नई क़ीमत 276 रुपया 81 पैसा मुक़ररु। नवनि अघनि ते अमल दरामद जारी। नाणे वारी वज़ारत पारां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। पेंशन मां कटौती वारे मुलाज़िम दुश्मन फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते म्यूनिसिपल रेवेन्यू इस्पतालुनि ऐं तालीमी इदारनि जी तालाबंदी 9 ॾींहं बि बरक़रार। खैरापुर, गंबट, राणीपुर, पीरगोठ ऐं ठरी मीरवा में सरकारी ऑफिस जी तालाबंदी सबबि कारोबार सख़्तु मुतासिर। एहतिजाजी मुज़ाहरा। कशमोर, कंदकोट, लाड़काणो, मीरो खान, कंबर ऐं वगड़ में मुलाज़िमनि जी हड़ताल जारी। मेड़, कैन, शाहदादू, मोरो ऐं काज़ी अमन में बि सरकारी मुलाज़िम सरापा एहतिजाज। उडेरोलाल स्टेशन, न्यू सईदाबाद, हाला ऐं मटारी में हड़ताल सबबि सरकारी ऑफिस जो कारोबार मुतासिर। कड़ियो गवर, डिगड़ी, मीरपुर ख़ास ऐं कुरंडी में बि स्कूल तोड़े अस्पतालुनि जी तालाबंदी। रोहड़ी में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जे घर ॿाहिरियां सरकारी मुलाज़िमनि जो धरणो। फैज़गंज तालुके जा मुलाज़िम बि मेरान हाईवे ते धरणो हणी वेही रहिया। वॾे अंग में औरतूं बि शरीक।
9 ॾींहनि खां कॉलेजिस ऐं स्कूल जी लाॻीती तालाबंदी सबबि शागिर्दनि तोड़े शागिर्दाणनि जी तालीम मुतासिर। अस्पतालुनि जी OPDs जे बाइकाट सबबि इलाज लाइ आयल मरीज़ तोड़े संदन वारस सख़्तु परेशानियुनि जो शिकार। सरकारी मुलाज़िमनि तरफ़ां पेंशन मां कटौती वारो मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलो फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो। क़बीलाई तकरार ॿिनि ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वरितियूं। गढ़ी यासीन भरिसां महर ऐं दाऊदाणी मारफाणी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ तकरार तां हिकु ॼणो क़तलु। ॻोठ बानीहड़ वेझो बनीअ में कमु कंदड़नि मथां हमिलो, फायरिंग में साजिद महर क़तलु, धुरनि में शिकताण तेज़। खूनी तकरार में मारिजी वियलनि जो अंगु छती वियो। बान सैदाबाद भरिसां लगारी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ तकरार तां हिकु ॼणो क़तलु। ॻोठ मिठो लगारी में हथियारबंदनि जो घर ते हमिलो, फायरिंग में अली गोहर लगारी मारिजी वियो। पुलिस मूजिबि धुरनि विच में हलंदड़ पुराणी तकरार तां वाक़ियो पेश आयो। टंडियादम में वापारी माउ समेत क़तलु, घर मां 2 ॾींहं पुराणा तशदद थियल लाश हथे। नवाज़ टाउन में पावर लॉम्स फैक्ट्री जे वापारी गुलाम रसूल गुजर ऐं संदसि पीर सनमड़ रज़िया खे क़तलु कयो वियो। पुलिस मूजिबि लाश 2 ॾींहं पुराणा आहिनि। वापारी गुलाम रसूल खे घुटा ऐं औरत खे तशदद जो निशानो बणाए क़तलु कयो वियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि मक़तूल वापारी जी ज़ाल घरु अणबण तां कुझु वक़्तु अॻु घर छॾे वई हुई। 2 ॾींहं अॻु पंहिंजनि ॿारनि सां कार में आई ऐं घर बंदि करण बाद पुट खे भित टपाए दरवाज़ो खोले घर में दाख़िल थी, जंहिं बाद उहा कार में चढ़ी हली वई। पुलिस मूजिबि मक़तूल जो मोबाइल फ़ोन पिणु ग़ाइबु आहे। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूसु कया विया। मौसमियात खाते मूजिबि मलीर IH चंद्रीगढ़ रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूसु कया विया। ज़िलज़िलो अॼु सुबुह 9:34 ते रिकॉर्ड कयो वियो। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 3.2 रिकॉर्ड, ऊंडाई 10 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मरकज़ मलीर खां 7 किलोमीटर उत्तर ओलह में हो। मौसमियात खाते जे डिप्टी डायरेक्टर अंजम नज़ीर मूजिबि 3 शिदत जो ज़िलज़िलो अक्सर ईंदो आहे, पर उहो घणो महसूसु न आहे थींदो, छाकाणि त अॼोके ज़िलज़िले जी शिदत 3 खां वधीक हुई, उन करे शिदत महसूसु थी।